पंजाबी ड्रामे जी नई अपडेट में तव्हां सभिनी पहिरीं प्यारनि खे दिलि वारनि खे सिंधी भाउरनि खे ख़ुशि आमदीद। दोस्तो अॼु रिव्यू कंदासीं मेगा सोप सीरियल पंजाबी जा नेक्स्ट एपिसोड जेका अचण वारा आहिनि उन्हनि जी पूरी कहाणी तव्हांखे ॿुधाईंदासीं हिन नंढे वीडियो में। हिन खे आख़िर ताईं इंतज़ारु थी सघे त असांजे हिन यूट्यूब चैनल यानी उदासी टीवी खे ज़रूरु सब्सक्राइब लाइक शेयर कंदा, छो त हीउ अव्हांजो ई पंहिंजो चैनल आहे। दोस्तो तव्हांखे ॿुधाईंदो हलां त पंहिंजा ड्रामो हिकु ज़बरदस्त मोड़ ते अची चुको आहे। ऐं ॿियो त हिकु इहा ॻाल्हि तव्हांखे क्लियर करे ॿुधायां दोस्तो, हाणे सांवल वॾो साथ ॾींदो चाकर ख़ान जो, छो जेको कासिम खे हमरा खणी वियो मोटरसाइकिल ते, सांवल ॾिठो हुयो ऐं चाकर ख़ान खे पूरी कहाणी ॿुधाई त हमरा हिकिड़ो खणी वियो कासिम खे मां ॾिठो आहे। तॾहिं सांवल खे चाकर ख़ान चई छॾियो त चुप चुप में तुंहिंजी हमरा खे पकड़ ऐं इहो तोखे कासिम ताईं पुॼाईंदो, छो त तूं हिनखे ॾिठो आहे हुन तोखे न ॾिठो, हुनखे ख़बर न आहे। कासिम भली लिखी वञे लेकिन हू आज़ादु घुमंदो, हमरा जेको कासिम खणी वियो हुयो हू आज़ादु घुमण जो फ़ाइदो तोखे मिलंदो, तूं हुनखे पकिड़े ऐं कासिम ताईं वञी पुॼ ऐं कासिम खे आण। जीअं अञा त कंहिंखे ख़बर न आहे पई ऐं ईअं कंहिंखे बि ख़बर न पवे त असां वरी उन हमरा खे साम्हूं आणियूं ऐं कासिम जीअं वाइदो बि कयो हुयो सांवल त मां इहो कमु कयां थो, वॾो ॾिठो तव्हां त रुंडियारा ख़ुशि आहिनि जाबर परेशान आहे। लाइक सब्सक्राइब ज़रूरु कंदा उदासी टीवी खे।